बेटियों को दोनों की बीमारी है, तीली की, जिगर की, कालजा बंधा हुआ है। दो मेरी बेटियां पहले भी इसी बीमारी में फौत हो गई हैं, अभी भी मेरी बेटी ऐसी बीमारी है। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवां वज़ीर उनड़ HR JDO न्यूज़ में असांजो मौजूद आहियूं सकरंड वावडा कॉलोनी में, जिते पोरियत ख़ालिद हुसैन जे घर में असां मौजूद, जिते हिन जा ॿ मासूम न्याणियूं आहिनि मुख़्तलिफ़ बीमारी मुब्तला आहिनि। अचो त साणनि ॻाल्हि ॿोल था कयूं। हिन खे तिरी दिलि जी जिगर जी बीमारी आहे। असां 2 न्याणियूं अॻु में मुंहिंजा फौत थी विया आहिनि इन साॻी मर्ज़ में। मां इलाज कराए थकी पियो आहियां। हाणे बि मां हिननि खे चिल्ड्रन अस्पताल लाहौर में, कराची में जना सिविल अस्पताल में, लाड़काणो, जकमाबाद वॾे शहरनि में मां रुलियो आहियां, पर हिननि जो मां इलाज न कराए सघियो आहियां। मां ग़रीब रेड़ो हलाईंदो आहियां। वज़ीर आला सिंध मुराद अली शाह खे अपील कयां थो, महिरबानी करे सरकारी ख़र्च ते हिननि जो इलाज कयो वञे। हिननि जो बीमारी 3 क़िस्म जी आहे। तिरी दिलि जिगर जी बीमारी आहे। असां बचड़नि जो पेट पालूं या हिननि जो असां बीमारियुनि जी कयूं। घणनि सालनि जी उमिरि में था थियनि त पोइ जेको आहे या बचपन खां इहा बीमारी थिए? न हे बचपन खां नथी थिए, हे तक़रीबन 4 साल जी उमिरि में थियनि थो। 2 साल या 2.5 साल 4 साल जी उमिरि में। हिकिड़ी न्याणी मुंहिंजी 6 साल जी उमिरि में फौत थी वई आहे, हिकिड़ी 7 साल जी उमिरि में फौत थी वई आहे। छा थो थिए पेट? हे ॾिसंदो, हे वधियल आहे पेट, हे तिरी आहे, हितू कोठी हेसि ताईं तिरी अची वई आहे, जेरो वधी वियो आहे, दिलि वधी वियो आहे हिननि जो। हे ॾाढो मां हिननि जो बि इलाजु करायो आहे। हिन ते मां वटि वसियत न आहे जेको मां हिननि खे इलाजु कराए सघां। मां हुकूमत खे अपील कयां थो, महिरबानी करे। ॿी न्याणी आहे तव्हांजी, उन सां बि हालत? हा भाई, इन सां नंढी सां बि इहा ई हालत आहे। हिन जी 7 साल उमिरि आहे, हिन जी 11 साल उमिरि आहे। 7 साल उमिरि? हा 7 साल नथी लॻे। डॉक्टर बि यकीन आहिनि कंदा केतिरी हिननि जी उमिरि आहे। असां छा कयूं, किथे इलाजु करायूं हिते? असां पंहिंजो अॻु में घणा ॿार फौत थी चुका था? 2 ॿार फौत थी विया आहिनि। हिननि खे बुखार तेज़ निकिरे थो, पोइ तॾहिं हिननि खे इहा बीमारी थिए थी। डॉक्टरनि जो चवणु आहे हिननि जो इलाजु आहे। मक़सदु असां वटि पैसो ताक़त न आहे जो असां हिननि खे माना ज़िंदगी हिननि जी बचाए सघूं। असां हुकूमत खे अपील कयूं था की ख़ुदारा हिननि जी ख़ुदा वास्ते ज़िंदगी बचाई वञे, नड़ियुनि जी अलाह वास्ते हिननि जो मदद कई वञे। अम्मा आप बताओ। मेरी बेटियों को दोनों की बीमारी है, तीली की, जिगर की, कालजा बंधा हुआ है। हम हुकूमत को अपील करते हैं मेरी बेटियों का इलाज कराए। 2 मेरी बेटियां पहले भी इसी बीमारी में फौत हो गई, अभी भी मेरी बेटी ऐसी बीमारी है। मेरी बेटियों का इलाज कराओ, मेरी बेटी बीमार है ना। हम जो कोई भी देख रहे हैं, पाकिस्तान सकरंड जो भी देख रहे हैं, मेरी बेटियों का इलाज कराएं, जिंदगी बचाएं। मेरी बेटियों बीमार हैं, बहुत बीमार हैं ना। बस हम गरीब आदमी हैं, क्या करें? रेड़ी चलाता है गरीब, बच्चों का पेट पालें या दवाई कराएं बच्चों की। हम हाथ बांधते हैं, सब मेरी बेटियों का इलाज कराएं। असां सकरंड ज़िले सॼी ज़िंदगी माना सॼे इन सिंध खे चऊं था, अपील कयूं था त आवाम खे असांजी बचड़ियुनि जी ज़िंदगी बचाई वञे, सॼी मिली जुली करे इन्हनि जो इलाजु खयो वञे। माण्हुनि खे अपील कयां थो जेके वस वारा आहिनि, जंहिंखे अलाह ताक़त ॾिनी आहे, उन्हनि खे असां अपील कयूं था की हिननि जो ख़ुदारा हिननि जो इलाजु करायो वञे। मां पाण किराए जी जॻह में रहंदो आहियां, 5000 मसवाड़ मां भरंदो आहियां। मां वस वारनि खे अपील कयां थो, महिरबानी पूरे सिंध खे, सकरंड जी अवाम खे, पूरे सिंध जी अवाम खे, पूरे पाकिस्तान जी अवाम खे असां अपील कयूं था, महिरबानी करे ज़िंदगी बचाई वञे। ख़ुदारा महिरबानी करे ख़ुदा वास्ते हिननि जी न्याणी जी ज़िंदगी बचाई वञे। बीमारनि ॾाढियूं, हिननि जे नकनि में रत हलंदी आहे, 2-2, 3-3 कलाक हलंदी आहे। बुखार थी वेंदो आहे, कॾहिं कहिड़ी बीमारी आहे। हिन मर्ज़ ई अहिड़ो ख़तरनाक मर्ज़ आहे इहो। असां अपील कयूं था त महिरबानी करे इलाजु कयो वञे हिननि जो। हाँ नाज़रीन, ख़ालिद हुसैन जेको पोरियत आहे, रेड़ो हलाईंदो आहे, उन जूं
ॿ जेके नियाणियूं हिन जो चवणु आहे त हुनखे जिगर जी ऐं तिलीअ जी जेका बीमारी आहे इन ई बीमारीअ में हिन जूं अॻु में 2 मासूम नियाणियूं जेके फोत थी वियूं आहिनि हींअर जेके हिन जो चवणु जेके ॿार नंढड़ा ॼमनि था उहे बिल्कुलु सिहतयाब आहिनि पर 3-4 सालनि खां पोइ हिन खे जेका तिलीअ जी बीमारी आहे जंहिंमें पेट हुन जो वॾो थी थो वञे ऐं हिन खे बार जेके रत जूं उल्टियूं बचंदियूं नक मां रत बचे थो। हीउ मज़दूर आहे हिन जो जेको तव्हां घर ॾेखारियोसीं हीउ मसवाड़ ते रहंदो आहे। हिन जी घरवारी ऐं हिन अपील कई आहे पूरे सिंध वासियुनि खे हमदर्द इंसाननि खे हमदर्द दोस्तनि खे त ख़ुदारा महिरबानी करे हिन मुंहिंजी मदद कयो। अगरि जेकॾहिं को दोस्त अहिड़ो आहे या को डॉक्टर असांखे ॾिसी रहियो आहे त जेकॾहिं उन जो इलाजु हिननि वटि आहे त महिरबानी करे हिननि जो नंबर असां तव्हांखे ॾींदासीं हिननि सां तव्हां कॉन्टेक्ट कजो।